ओडे रोलाल लॻ यूनियन काउंसिल भाऊखान पठाण जे रहवासी अब्दुल हकीम छुट्टो प्रेस क्लब आडो दाहींदे यूसी भाऊखान पठाण जे अॻूणे चेयरमैन ऐं ईंदड़ बलदियाती चूंडुनि लाइ चेयरमैन जो उम्मीदवार अहमद खान खासकेली ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त अहमद खान खासकेली जेतिरो वक़्तु बि यूसी जो चेयरमैन रहियो $1 जो बि कमु न करायो अथसि। हुन जो वधीक चवणु आहे त ताज़िन बरसातुनि में हू सख़्तु परेशान थी विया आहिनि ऐं रुगो आसरा ॾिना अथसि, पर असांजे ॻोठ में टके जो बि कमु न करायो अथसि। हुन वधीक चयो त तरक़ियाती कमनि लाइ ईंदड़ पैसा ज़ाती कारोबार में लॻाए रहियो आहे। हुन उहो बि चयो त मूंखे ख़बर आहे त अहमद खान खासकेली कारोबार लाइ कंहिंखे पैसा ॾिए थो। हुन इहो बि ॿुधायो त अॻूणो चेयरमैन जो पंहिंजो ॻोठ भाऊखान पठाण बि खोड़ सारनि मसइलनि में फाथल आहे, पर हुन रुगो यूसी जी बजट में करप्शन कई आहे, बाक़ी ॿियो को बि कमु न करायो अथई। हुन चयो त इंसाफ़ न थियो त वधीक भांडो फाड़ींदसि ऐं असां कॾहिं बि खेसि वोट कोन ॾींदासीं।